पानी अंदर मथे जोड़ के थण बुबे जड़ो असांजे कंध निज़ार थिया दिल जी डरी पैया ओ जणु नजर लगी वे जणु नजर लगी वे इन घर जे बहार खे को नांग सरा पहिरियो को नांग सरा पहिरियो आनी नज़ारन खे जणु नजर लगी वे ओ यारो नजर लगी वे इन घर जे बहार खे को नांग सरा पहिरियो को नांग सरा पहिरियो आनी नज़ारन खे जणु नजर लगी वे जणु नजर लगी वे कुदरती वसीलन खां मालामाल सांगड़ ज़िले जे लखनि जी आबादी बि हिन वक़्तु बेयारो मददगार बणियल आहे। लखे माण्हू बेघर थी विया आहिनि, घर किरी पिया, ॻोठ ॿुॾी विया। पर हिन क़यामत जहिड़े मंदिरनि में जेका हिन ज़िले जी आवाम जी मालिकी थियणु खपे हा उहा न थी। नंढा तोड़े वॾा मर्द औरतूं मासूम ॿार बि अज़ाबनि हेठि आहिनि। कॾहिं खेनि खाइण लाइ मिले थो त कॾहिं बुख ते सुम्हणो पए। असांजा पाणी ॿिया घर ॿिया लुड़ी वियल आहे, असां का शइ कोन मिली आहे। के बि असांजा ॿार आहिनि उहे बि फाथा वेठा आहिनि, अञा पाणी उहो ॿार में अचनि पिया। असांजे पोयां लेफ्ट जेका बि आहे माण्हू 5-6 मायूं आहिनि उहे अचनि पियूं। केतिरा ई ॻोठ सिमनालनि बि पंहिंजे लपेट में आणे छॾिया। अॻूणे वज़ीर आज़म ऐं मौजूदा स्पीकर राजा परवेज़ अशरफ जो अबाणो ॻोठ 11 चक 6 चक 7 चक समेत दर्जने ॻोठ पाणी में ॿुॾल आहिनि। उन्हनि माण्हुनि खे ॿेड़ियुनि ज़रिए महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जो सिलसिलो बि जारी आहे त ॿिए पासे पीर क्योहर वारे इलाइक़े में बि सिमनालनि वॾी तबाही आंदी आहे। 2 इंसानी जानियूं बि गिड़काए विया। समें ॻोठ पाणी जी लपेट में आहिनि। ॻोठाणा लॾ पलाण ते मजबूर थी विया। पूरी जे भरिसां जेको सेमिनार आहे न उनखे तक़रीबन को 1 महीनो थियण वारो, माना 15-20 ॾींहं थिया आहिनि। उनखे गारो लॻो पियो आहे। उहो जेको गारो आहे उहो पीर प्योर ते सॼीअ खे ॿोड़े पियो। हज़ारे बेघर थियल बरसाति मुतासिरीन जी सरकारी सतह ते का बि वाइर न थी। न छांवरो मिलियो न राशन मिलियो। हिन मुतासिरीन जो वधीक चवणु आहे त असांखे ॻोठनि मां बरसाती पाणी नेकाल कराए ॾियो त जीअं पंहिंजे कखनि में वञी आबाद थियूं।